असां पौलुस जो थिस्सलुनीअन लाइ पहिरियों ख़त इहो ॾिसी रहिया आहियूं। असां पिछले प्रोग्राम में ॾिठो त कीअं पौलुस ईशूअ जे वरी सां अचण जे बारे में ॿुधाए रहियो आहे। हुतां ई अॻिते वधंदे असां हाणे ॾिसंदासीं। पौलुस इहो साफ़ थो ॿुधाए त उहो मसीह जे क़रीबी भविष्य में अचण ते विश्वास कंदो आहे। हिन अध्याय जे 15 वचन में यानी पहिरें थिस्सलुनीअ जे 4 अध्याय जे 15 वचन में उहो चवे थो त असां जेके जीवित आहियूं ऐं प्रभुअ जे अचण ताईं बचा रहंदासीं। पौलुस इहो बि विश्वास कंदो हुयो त प्रभु यीशु हुन जे जीअंदे बि अची सघे पियो। हुन इहो कोन चयो या इहो विश्वास कोन कयो त प्रभु हुन जे जीअंदे ई ईंदो, पर इहो त उहो हुन जे जीअंदे अची सघे पियो। तीतुस खे लिखंदे वक़्तु हुन अहिड़ी ई मनोभावना व्यक्त कई। अचो त तीतुस जे 2 अध्याय जो 13 वचन पढ़ी ॾिसूं। ऐं हुन धन्य आशा जी अर्थात पंहिंजे महान परमेश्वर ऐं उद्धारकर्ता यीशु मसीह जी महिमा जे प्रगट थियण जो इंतज़ारु कंदा आहियूं। कुझु माण्हू पौलुस ते इहो इल्ज़ाम लॻाईंदा आहिनि त हुन जे उमिरि में वॾो थींदे उहो मसीह जे क़रीबी भविष्य में अचण जे वीचारनि में बि बदिलणु लॻो। असांखे इहो यादि रखणु खपे त थिस्सलुनीअन जा ख़त पौलुस जा सभिनीनि खां पहिरियां वारा ख़त आहिनि। छा पौलुस पंहिंजा सिद्धांत बदिलिया? जॾहिं पौलुस फिलिपियन खे लिखे पियो तॾहिं उहो हिकिड़ो ॿुढो माण्हू हुयो, रोम में हिकिड़ो कैदी हुयो। तॾहिं हुन चयईं, पर असांजो स्वदेश स्वर्ग ते आहे ऐं असां हिकु उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह जो हुतो खां अचण जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। इहो असां फिलिपियो जे 3 अध्याय जे 20 वचन में पढ़ूं था। पंहिंजे आख़िरी ॾींहंनि में बि पौलुस मसीह जो इंतज़ारु करे रहियो हुयो। ॿियनि लफ़्ज़नि में मसीह जो अचणु क़रीबी भविष्य में ई हुयो। जॾहिं असां प्रभुअ मिलण लाइ मथे आसमान में झलिया वेंदासीं, हिन अध्याय जे 17 वचन में असांखे इहो लिखियलु मिले थो। तॾहिं असां जेके जीवित ऐं बचियल रहंदासीं हुननि सां गॾु बादलनि ते खयां वरिता वेंदासीं त हवा में प्रभुअ सां मिलूं ऐं हिन नमूने असां हमेशा प्रभुअ सां गॾु रहंदासीं। खयों वरितो वञण लाइ यूनानी भाषा में अखर हर पाज़ो इहो आहे। हिन अखर जी माना आहे खणी वठणु या यकदमि झलणु, छिनी वठणु, मथे खणणु या अंग्रेज़ी भाषा में रैप्चर। बाइबल में मसीही विश्वासियुनि जो बादलनि में प्रभुअ सां मिलण लाइ खयों वञणु हिन जी सिख्या ॾिनी वई आहे ऐं इहा हिकु असूलियत आहे। पौलुस कलीसिया जो मथे कयो वञणु हिन जे बारे में सेखारियो। हाणे अगरि तव्हां चाहियो त तव्हां इहो चई सघो था त तव्हां हुन मूल यूनानी अखर हरपाज़ो ते विश्वास कंदा आहियो, जंहिंजो मतिलबु मथे खयो वञणु इहो आहे। जो कुझु बि हुजे, मुद्दो इहो आहे त कलीसिया कंहिं बि क्षण ते मथे खई वञी सघिजे थी। परमेश्वर जे व्यवस्था में इहा अॻिली घटना आहे। हाणे मां शास्त्र जे हिन भाग जे बारे में हिकु चौंकण वारी ॻाल्हि कयां थो। असल में हिते अहम ॻाल्हि मथे कयो वरितो वञणु कोन्हे। हिते पौलुस छड़ो हिन सवाल जो जवाबु ॾेई रहियो आहे त कलीसिया जे मथे कयो वरितनि जे वक़्तु हुननि विश्वासियुनि जो छा थींदो जेके पहिरियों ई मरी विया आहिनि। इहो सवाल थिस्सलुनीका जे विश्वासियुनि लाइ ॾाढो अहम हुयो। पर इहो अहम छो हुयो, इहो सम्झण लाइ असांखे हिन ख़त जे पुठभूमीअ ते वरी सां ॾिसणो पवंदो। पौलुस थिस्सलुनीका में पंहिंजे सेवकाई जी ॿी यात्रा में वियो। प्रेरित जे 17 अध्याय जे 2 वचन में असां पढ़ूं था, 3 सबत जा ॾींहं पवित्र शास्त्र मां हुननि सां गॾु वाद विवाद कयईं।
हिन जो मतिलबु इहो आहे त पौलुस हुते वधि में वधि हिकिड़ो महीनो रहियो। हुन हिकु महीने में हुन हिकिड़ो विशाल ऐं ॾुखियो कमु कयो। हुन हिकिड़े सेवक जो कमु कयो। हुन ख़ुशख़बरीअ जो प्रचार कयो। माण्हू परिवर्तित थिया ऐं हुन कलीसिया स्थापित कई। पोइ हुन हिन नए विश्वासियुनि खे मसीही विश्वास जा उहे महान सच सेखारिया। इहा दिलचस्पी जी ॻाल्हि आहे त पौलुस हुननि खे कलीसिया जे मथे खयो वञण जी बि सिख्या ॾिनी। हिकिड़ी कलीसिया में शायदि अॻकथीअ जे बारे में वधीक चवण लाइ कोन हूंदो हुयो। खुलो ॿुधायां त हुतो जे सेवकनि खे हिन जे बारे में वधीक ज्ञान शायदि हुयो ई न। उहे इहो बहानो ॾेई ॻाल्हि खे टालींदा हुया त अॻकथीअ जे बारे में वधीक प्रचार कोन करणु खपे। इहे गहरा सच आहिनि ऐं छरो प्राउड संतान जे साम्हूं ई खोलणु खपनि। इहे नए विश्वासियुनि खे कोन ॿुधाया वञणु खपनि। अच्छा, अगरि इहा ॻाल्हि आहे त इहो केॾो बुरो हुयो त पौलुस खे इन्हीअ जी ख़बर ई कोन हुई, छो त उहो थिस्सलुनीका जे विश्वासियुनि सां महीनो बि कोन रहियो ऐं उहो हुननि खे अॻकथियुनि जे बारे में सेखारे पियो। असल में जॾहिं असां थिस्सलुनियन खे लिखियलु ॿियो ख़त पढ़ंदासीं त असांखे इहा ख़बर पवंदी त पौलुस हुननि खे हुन महान संकट जे बारे में, हुन पाप जे इंसान जे बारे में ऐं हुन मसीह विरोधीअ जे बारे में जेको अचण वारो आहे, इहे सभई ॻाल्हियूं ॿुधाई। पौलुस अॻकथीअ जे क्षेत्र जी सॼी सिख्या थिस्सलुनियन खे ख़ासि करे ॾिनी ऐं इहो बकवास आहे त हिन जी सिख्या नए विश्वासियुनि खे कोन ॾियणु खपे। इहे ॻाल्हियूं त हुननि खे ज़रूरु सेखारणु खपनि ऐं पौलुस हिन जो हिकिड़ो मिसाल आहे। इहा ॻाल्हि त साफ़ आहे त पौलुस थिस्सलुनियन जे विश्वासियुनि खे कलीसिया जो मथे खयो वञणु हिन जे बारे में सेखारियईं। हुन हुननि खे इहो साफ़ ॿुधाई त इहो कंहिं बि क्षण ते थी सघे थो ऐं त इहो क़रीबी भविष्य में ई थींदो। पोइ पौलुस थिस्सलुनीका छॾे बेरिया वियो, जिते हुन कलीसिया स्थापित कई ऐं थोरो वक़्तु उहो हुते रहियो। पोइ हुतो उहो जहाज़ द्वारा एथेंस नाले जी जाइ ते वियो। असांखे इहो बि ख़बर कोन्हे त उहो हुते केतिरो वक़्तु रहियो। उहो उते तिमुथियुस ऐं सिलवनुस जो इंतज़ारु करे रहियो हुयो, जेके थिस्सलुनीका में ख़बर खणी अचणा हुया। उहे कोन आया ऐं उहो हेठि कुरिन्थ वियो। जॾहिं पौलुस हुते थोरो वक़्तु रही रहियो हुयो, तॾहिं तिमुथियुस ऐं सिलवनुस हुते आया। उहे थिस्सलुनीका वारनि खां घणा ई सवाल खणी आया हुया। इन्हीअ करे पौलुस इहो थिस्सलुनियन खे पहिरियों ख़त लिखियो, हुननि खे उत्तेजित करण लाइ, हुननि जे सवालनि जो जवाबु ॾियण लाइ, जेके ख़ासि करे कलीसिया जे मथे खणी वञण जे बारे में हुया। पौलुस जे थिस्सलुनीका मां हली वञण खां पोइ कुझु संत मरी विया हुया, जंहिंजे करे हुननि विश्वासियुनि जे मन में इहो सवाल उथी बीठो हुयो त छा जिन्हनि जी मौत थी वई हुननि खे मसीह द्वारा मथे कोन खयो वेंदो। इहा त पक आहे त पौलुस हुननि खे मसीह जो क़रीबी भविष्य में अचणु हिन जे बारे में सेखारियो हूंदो, न त इहे सवाल कोन उथंदा। पौलुस हुननि खे ॿुधायो हुयो त प्रभु यीशु कंहिं बि क्षण में अची सघे पियो। कुझु संत मरी विया हुया, प्रभु यीशु अञा कोन आयो हुयो। छा हुननि संतनि उहो ॾींहुं चुकी छॾियो हुयो? हुननि जो हाणे छा थींदो? हिन ख़त में पौलुस हिननि सवालनि जो जवाबु ॾिनो आहे। अॼु असां लाइ इहो सवाल एॾो मायनो कोन थो रखे, छो त थिस्सलुनियन जा विश्वासी अॼु खां क़रीब 2000 साल पहिरियों रहंदा हुया ऐं हिन वक़्त ताईं लखनि जी गिनतीअ में विश्वासी मौत जे दर मां गुज़री विया आहिनि। इन करे कलीसिया जो घणो हिसो पहिरियों ई अॻिते निकिरी वियो आहे ऐं बाक़ी जी गिनती ई हिन जॻ में रहिजी वई आहे। पौलुस थिस्सलुनियन खे सेखारियो हुयो
त मसीह कॾहिं बि ईंदो ऐं अॼु बि असां इहो ई विश्वास रखंदा आहियूं। असां अॼु जिते आहियूं ऐं मसीह जो कलीसिया लाइ अचणु ॿिन्हिनि विच हिकिड़ो ॾाढो ई सन्हो परदो आहे, जंहिंजो मतिलबु आहे इहो कॾहिं बि या कंहिं बि वक़्तु घड़ी सघे थो। शायदि मुंहिंजो प्रोग्राम ख़तमु थियण खां पहिरियों बि या त अञा ईंदड़ क़रीबी भविष्य में। प्रभु जे अचण लाइ तारीख़ तय करण में अॼु घणो ई ख़तरो आहे। कोई माण्हू हीअं करे रहिया आहिनि ऐं हीअं करणु ख़तरनाक आहे, छो त उहो इहो कोन ॼाणींदा आहिनि त मसीह असल में ईंदो कॾहिं। प्रभु चयो त असांखे उन जे अचण जे वक़्त जी ख़बर कोन्हे। उहे माण्हू शायदि उहो साल बरोबरु ॿुधाए सघनि, पर मसीह कंहिं कलाक या क्षण में ईंदो इहो कोन था ॿुधाए सघनि। मूंखे नथो लॻे त उहे साल बि बरोबरु ॿुधाए था सघनि। जॾहिं अहिड़ा माण्हू तारीख़ूं तय कनि था, उहे विश्वासियुनि खां मसीह जो इंतज़ारु करण जो हक़ छिनी था वठनि। हाणे थिस्सलुनीका वारा मुअल संतनि जे बारे में चिंतित हुया। असांखे अॻितो जे वचन में इन ई ॻाल्हि खे ध्यान में रखंदे पढ़णो आहे। अचो त 13 वचन पढ़ूं। हाणे असां पहिरें थिस्सलुनियन जे 4 अध्याय जो 13 वचन पढ़ंदासीं। हे भाउर, असां नथा चाहियूं त तव्हां हुननि जे विषय में जेके सुम्हियल आहिनि अज्ञानी रहो। हीअं न थिए त तव्हां ॿियनि जे समान शोक कयो जिन्हनि खे आशा कोन्हे। असां नथा चाहियूं त तव्हां अज्ञानी रहो। मूंखे पौलुस जो हीअं चवण जो तरीक़ो भाईंदो आहे। असां कोरिन्थियन खे लिखियल ख़त में इहो ॾिठो आहे, जॾहिं पौलुस चवे थो, हे भाउर, मां नथो चाहियां त तव्हां अज्ञानी रहो, त तव्हां बरोबरु सम्झी सघो था त भाउर अज्ञानी हूंदा आहिनि। पौलुस इहे लफ़्ज़ हीअं ई सिधे लफ़्ज़नि में अंदाज़े सां कोन चयईं। उहो इहे लफ़्ज़ नम्रता सां ऐं व्यवहार कुशल नमूने चयईं। मां त चवंदुसि त हुन बिल्कुलु मसीही नमूने ॻाल्हाईं। हुननि जे विषय में जेके सुम्हियल आहिनि, पौलुस शारीरिक मौत जे बारे में चई रहियो आहे। अहिड़ो कॾहिं बि इंसान जे प्राण या आत्मा जे संबंध में कोन हूंदो आहे, छो त इंसान जी आत्मा कोन मरंदी आहे। हिन हिसे मां गुज़रंदे असांखे इहा ख़बर पवंदी त सभिनीनि खां पहिरीं वजह इहा आहे त हिते शारीरिक मौत खे हिते सुम्हियल हुजणु हीअं ॿुधायो वियो आहे। हाणे असां पहिरें मुद्दे ते नज़र विझंदासीं। निंड ऐं मौत में कुझु समानता आहे। हिकिड़ो मुअल शरीर ऐं सुम्हियल शरीर असल में साॻा ई लॻंदा आहिनि। मूंखे इहा पक आहे त तव्हां माण्हुनि खे मुअल माण्हुनि जे बारे में इहो चवंदे ॿुधो हूंदो, फलां फलां ईअं ई थो लॻे ॼण त उहो छरो सुम्हियो पियो आहे। हिकिड़े नमूने इहो सच आहे। हिकिड़े मुअल मसीही विश्वासीअ जी देह छरो सुम्हियल आहे। हिकिड़े सुम्हंदड़ माण्हूअ जो अस्तित्व रुकिजी कोन वेंदो आहे। निंड स्थाई कोन हूंदी आहे, मौत बि स्थाई कोन हूंदी आहे। सुम्हियल माण्हू उथंदो आहे, उअं ई मुअल वरी सां जी उथंदो आहे। जीवन मतिलबु अस्तित्व में हुजणु ऐं मौत मतिलबु अस्तित्व में न हुजणु ईअं कोन थींदो आहे। हाणे असां ॿियो मुद्दो ॾिसंदासीं। ॿी वजह, सुम्हियल हिन अखर खे यूनानी भाषा मां अनुवाद कयो वियो आहे। हिन जो यूनानी भाषा में अखर आहे कीमाई, जंहिंजो मतिलबु आहे लेटण। ऐं रुचीअ जी ॻाल्हि इहा आहे, पुनर्जीवित इहो अखर छरो शरीर जे संबंध में ॻाल्हाए थो। हिन लाइ यूनानी अखर अनिस्टासिस ऐं हिस्टेमी इहे आहिनि। अनिस्टासिस हिन अखर में अना हिन जो मतिलबु आहे मथे ऐं हिस्टेमी हिन जो मतिलबु बीहण इहो आहे।
उहो छरो शरीर ई आहे जेको वरी सां जीवित थी मथे बीह सघे थो। हिकिड़ो प्रचारक पंहिंजे ख़तनि द्वारा हुननि माण्हू जी मज़ाक़ उॾाईंदो आहे जेके चवंदा आहिनि त वरी सां जी उथणु इहो शरीर सां न पर आत्मा सां संबंधित आहे। उहो हेरनि माण्हुनि खां इहो सुवालु पुछे थो त आत्मा मौत जे वक़्तु कहिड़ी स्थितीअ में लेटियल हूंदी आहे या वरी सां जी उथण वक़्तु कहिड़ी स्थितीअ में उथी बीहंदी आहे। अगरि तव्हांखे प्राण या आत्मा जे सुम्हण ते विश्वास करणो आहे त तव्हांखे इहो ॾेखारिणो पवंदो त आत्मा कीअं लेटंदी आहे ऐं कीअं उथी बीहंदी आहे। असल में इहो सुम्हियल हुजणु देह या शरीर सां ई संबंधित आहे। हिन वचन में सुम्हियल हुजणु या निंड लाइ उहो ई यूनानी अखर वापरियल आहे जेको देह जे प्राकृतिक रूप में लेटण हूंदे वक़्तु वापरियो वियो आहे। उदाहरण जे तौर ते असां लूका जे 22 अध्याय जे 45 वचन खे पढ़ंदासीं। तॾहिं उहो प्रार्थना मां उथियो ऐं पंहिंजे चेलनि जे वटि अची करे हुननि खे उदासी जे मारे सुम्हियल पातईं। कल्पना कयो, हेड़ी संकट जे घड़ीअ में पतरस, याकूब ऐं यूहन्ना सुम्ही पिया हुया। सुम्हियल इहो साॻियो ई अखर थिस्सलुनियन जे हिन पहिरें ख़त में ऐं प्रेरितनि जे 12 अध्याय जे 6 वचन में बि वापरियो वियो आहे। अचो त प्रेरितनि जे 12 अध्याय जे 6 वचन खे पढ़ूं। जॾहिं हेरोदेस हुन खे माण्हू जे साम्हूं आणण ते हुयो, उन्हीअ ई राति पतरस 2 ज़ंजीरनि सां ॿंधियल हुयो, 2 सिपाहियुनि जे विच में सुम्ही रहियो हुयो ऐं पहिरूअ दर ते बंदी घर जी रखवाली करे रहिया हुया। हिकु ॻाल्हि त असां पक ॼाणूं था त शिमोन पतरस खे कोई अंदरूनी रोग त हुयो ई न। हेड़े संकट जे वक़्त ते बि उहो सुम्ही पियो सघे। वरी हिते सुम्हियल इहो साॻियो अखर वापरियल आहे ऐं इहा शरीर जी प्राकृतिक निंड आहे। टियों मुदो, टी वजह बाइबल असांखे इहा सिख्या ॾींदी आहे त शरीर जंहिं मिटीअ सां बणायो वियो हुयो वरी हुन मिटीअ ते ई मोटंदो आहे, पर आत्मा परमेश्वर ॾिनी आहे ऐं उहा परमेश्वर वटि ई मोटी वेंदी आहे। झूनो नियम बि इहो ई सेखारींदो आहे। सभु उपदेश जे किताब जे 12 अध्याय जे 7 वचन में असां पढ़ूं था, तॾहिं मिटी जो जी त्यों मिटी में मिली वेंदी ऐं आत्मा परमेश्वर जे वटि जंहिं हुन खे ॾिनो मोटी वेंदी। मिटी यानी असांजो शरीर। परमेश्वर आदम खे चयईं ऐं अंत में मिटीअ में मिली वेंदे छो त तूं उन ई मां कढियो वियो आहीं। तूं मिटी त आहीं ऐं मिटी ई में वरी मिली वेंदे। इहो असां उत्पत्तीअ जे किताब जे 3 अध्याय जे 19 वचन में पढ़ूं था। उहो शरीर हुयो जेको मिटीअ मां खंयो वियो हुयो ऐं पोइ परमेश्वर इंसान में जीवन जी सांस फूकियईं या आत्मा या प्राण फूकियईं। उहो शरीर आहे जेको वरी सां जी उथण ताईं सुम्हियल हूंदो। छरो शरीर। विश्वासीअ जी आत्मा वरी सां परमेश्वर वटि मोटी वेंदी। आत्मा या प्राण मरंदो कोन्हे ऐं इन्हीअ करे हुन खे उथारियो कोन थो वञी सघिजे। छरो देह ई मौत में सुम्ही सघे थी ऐं छरो उहा ई वरी सां जीवित थियण में उथी बि सघे थी। इहा ॻाल्हि बिल्कुलु साफ़ सम्झ में अचे थी जॾहिं पौलुस 2 कुरिन्थियों जे 5 अध्याय जे 8 वचन में चवे थो त देह में अनुपस्थित हुजण जो मतिलबु आहे प्रभुअ सां उपस्थित हुजणु। शरीर छरो हिकिड़े कमज़ोर तंबूअ जहिड़ो आहे जेको कुझु वक़्त लाइ पासे करे रखियो वियो आहे। 2 कुरिन्थियों जे 5 अध्याय जे 1 वचन में लिखियलु आहे, छो त असां ॼाणींदा आहियूं त जॾहिं असांजो पृथ्वीअ तां जो डेरो वांगुरु घर केरायो वेंदो त असांखे परमेश्वर जे तरफ़ां स्वर्ग ते हिकु हेरो भवन मिलंदो जेको हथनि सां ठहियल घर न पर चिरस्थाई आहे।
डेरे लाइ यूनानी अखर इस्कीनोस आहे, जंहिंजी माना हिकु तंबू इहा आहे। असां जेके शरीरनि में रहियल आहियूं उहे तंबू आहिनि। मूं वटि तव्हां लाइ हिकिड़ो समाचार आहे। तव्हां चाहे अहिड़े घर में रहंदा हूंदा जंहिंजी क़ीमत 2 करोड़ आहिनि, पर असल ॻाल्हि त इहा आहे त तव्हां हिकिड़े नंढड़े तंबूअ में रहंदा आहियो। परमेश्वर असां मां हर हिक खे हिकिड़े तंबूअ में विधो आहे। हिते कोई झोपड़ीअ में रहे ऐं कोई महल में, इहो मामिलो ई कोन्हे। असां सभिनी खे हिकिड़े ई नमूने जो तंबू ॾिनो वियो आहे। अगरि असां हिकिड़ी दह खे हुन जे रसायनिक अंशनि ताईं घटाए छॾियूं त मूंखे ॿुधायो वियो आहे त इहो सॼो रसायन 160 रुपयनि में विकामी वेंदो। महांगाई हुजे त अघु थोरो ई वधंदो। त इहो सम्झूं त असां सभी 160 रुपए जे तंबूअ में रहंदा आहियूं। इहो कंहिं बि वक़्तु केरायो वञी सघे थो। अगरि तव्हां विश्वास कोन था कयो त हिकिड़ी हलंदड़ कार जे साम्हूं वञी बीह रहो। तव्हां पंहिंजे तंबूअ खे वेडियल पाईंदव ऐं उहो चुपचाप में फिसली पवंदो। असांजा शरीर असल में घणा ई कमज़ोर आहिनि। असां अॼु ॾिठो त असांजो देह हिकु ॾींहुं मिटीअ में मिलण वारो आहे ऐं असांजी आत्मा परमेश्वर वटि वेंदी। अगरि असां विश्वासी हुजूं त असांजो ॿिए तरह सां न्याय थींदो, ऐं अगरि अविश्वासी हुजूं त असांजो उहो न्याय थींदो जेको असांखे नर्क मोकिलींदो। प्रिय मित्र, तूं अॼु कहिड़े स्थितीअ में आहे? असां मिटीअ जा ठहियल आहियूं, असांखे वरी मिटीअ में पवणो आहे, पर तूं कहिड़े स्थितीअ में आहे, इहो तोखे चुनणो आहे। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम मां तव्हां सां वरी सां मिलंदासीं। तेसिताईं अलविदा।